सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुन बाबत केस जी बुधनी चीफ जस्टिस काजी फैज़ीसा जी सरबराही में 13 रुकनी फुल कोर्ट बुधनी करे रही है। इलेक्शन कमीशन के वकील सिकंदर बशीर जा दलील चीफ जस्टिस रिमार्क्स नाहिन त तस्लीम कर ॻाल्हि आहे त तहरीक इंसाफ साल जो वक्त वठण बावजूद इंट्रा पार्टी इलेक्शन न कराए सघी। वज़ीर आज़म तौर दरख्वास्त ॾिनी त इंट्रा पार्टी चूंडुनि लाइ साल जो वक्त ॾियो। तहरीक इंसाफ हर भेरा इंट्रा पार्टी चूंडुनि लाइ वक्त घुरे पई। मामलो सुप्रीम कोर्ट ते न मढ़ियो। इलेक्शन कमीशन अॻु ई ॾिसी सघे पई। फुटबॉल जियां एक्स्ट्रा वक्त खे ॾिसूं पिया, असल गेम 90 मिनटनि जी हूंदी आहे। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त पीटीआई जूं 2018 में बि पार्टी चूंडूं न थियूं हुयूं, तॾहिं चूंड निशान कीअं मिलियो हो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त इन ते वेंदासीं त सेनेट चेयरमैन जी चूंड बि खुली वेंदी। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर और पीटीआई अगवान आमिर मुग़ल की हाज़िरी का छूट वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। ॿिन्ही जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। पीटीआई बानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ संजाणी ऐं I9 थाननि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी। अदालत केसनि जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। जिले खैबर के इलाके जमरूद में दहशतगर्दन जो चेकपोस्ट से हमलो, 2 जवान शहीद। दहशतगर्द रॉकेट लॉन्चर और गरन हथियारन से हमलो किया। गरियल नाकाबंदी से मौजूद पुलिस और FCJ एहलकारन की भरपूर जवाबी कार्रवाई सबब दहशतगर्द फरार थी विया। पुलिस की वरी नफरी इलाके के घेरे में आणे छॾियो। सर्च ऑपरेशन सिंध हुकूमत बोर्ड मुतासरन लाइ सिंध पीपल्स हाउसिंग के अज़ीम मकसद की हिमायत में पाकिस्तान की पहली नीलामी मुनक़िद कई। नीलामी में 2251 घरन की अदावत लाइ फंड गड कया विया। छा अवां ईमानदारी से वाज़े करे सघो था त अवां जे लीडर पीटीआई बानी बोर्ड मुतासरन लाइ जमा कयल 5 अरब रुपयनि खां केतिरनि खानदाननि की मदद कई। सिंध के सीनियर वज़ीर शर्जिल इनाम में मंजूर डॉक्टर आरिफ अलवी के बयान से रद्देअमल। संदसि चवणु आहे त पीटीआई बानी चैरिटी फंड्स के रियल एस्टेट वेंचर्स में मोड़े छॾियो। हाणे हू मनी लॉन्ड्रिंग ऐं पॾई फंडिंग के केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ईअं लॻी रहियो आहे त समूरा फंड पाकिस्तान के इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में ख़र्च थी विया। उरेरो लाल वेझो मालगाड़ी की एक बोगी पटड़ी तां लही वई। अलाहदीनो सान वेझो पंजाब विंदड़ कोयले से भरियल मालगाड़ो हादसे खां बची वियो। वाक़े खां पोइ रेलवे ट्रैफिक मुअतल, को भी जानी नुक़सान न थियो। ग्रेड 1 खां 15 ग्रेड जूं नौकरियों मकामी माण्हुनि खे मिलण घुरिजनि, जेको कुछ 50 सालन में थियो। सोचल समझल साज़िश तहत थियो। 50 सालन खां असांखे इंसाफ खां महरूम रखियो वियो। असां मायूस थी विया हुआसीं। सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾेई हौसलो ॾिनो। कोटा सिस्टम सबब सिंध वासियुनि में विछोटियूं पैदा थियूं। MK मगवान, ख़ालिद मकबूल सिद्दीकी, फारूक सत्तार की प्रेस कॉन्फ्रेंस। कराची में सामुंडी हवाओं मुकम्मल तौर बहाल न थियण सबब गर्मी की शिद्दत बरकरार। ईंदड़ 24 कलाकनि में सामुंडी हवाओं मुकम्मल तौर ते बहाल थियण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची में 18 किलोमीटर फ़ी कलाक की रफ्तार से सामुंडी हवाओं घुली रहियूं आहिनि ऐं हवा में घिम जो तनासुब 70% आहे। वध खां वध गर्मी पद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। अॼु बि इस्लामाबाद, मरी, गलियात, मर्दान, पेशावर, गिलगित बल्तिस्तान में ऐं कुछ हदनि ते बरसात जी अॻकथी।